अचड़े थर मां अक़ीदत ऐं प्यार जा गुल निछावर कंदे ॻोठ गजनूर समा मां मोमिन अली समूह लिखे थो। हिक अहिड़ी यादि जेका रूह खे रुआड़े छॾे थी। सिज चंड सितारा ऐं आकाश पोलार में भटकंदड़ भूरा बादल गवाह आहिनि बशीर भाउ त अॼु जंहिं हस्ती खे जंहिं बुज़ुर्ग खे यादि करे जंहिंजी यादि लिखी रहियो आहियां उहो असांजो मुर्शिद साईं मुर्शिद नूर मोहम्मद शाह जीलानी हो। पीरान पीर दस्तगीर जे ख़ानदान मां साईं जिन हिकु अहिड़ा गुलाब जा गुल बंझी टिलिया आहिनि सिंध धरतीअ जे टंडे अलायार ज़िले जे ॻोठ कामारो शरीफ़ जे पटन ते जे कहिड़ियूं कहिड़ियूं बि ॻाल्हियूं कजनि। निहायती रहमदिल शफ़ीक़ ऐं महिरबान मुर्शिद साईं नूर मोहम्मद शाह जीलानी खे ॾिसण सां सचपचु त मूंखे मुर्शिद लतीफ़ सरकार जो भलारो बैत ज़हन ते तरी ईंदो हो। मूं से ॾिठा माउ जिन ॾिठो पीरीअ खे तिनी संधी का करे न सघां ॻाल्हि। सदियुनि जूं पुकारूं आकाश पोलार मां भटकी उॾामदियूं हुयूं। तमनाऊं बुखे पियल हसरतुनि जे गुल निछावर जेको अहसास थी वेंदियूं हुयूं। पखियुनि जा वलर वाइरंडे वरंदा हुआ ऐं तमनाऊं सदियुनि जी ॻाल्हि जोड़ण लॻंदियूं हुयूं। साईं नूर मोहम्मद शाह जीलानी जॾहिं अलाहू अलाहू जी पुकार पुकारींदो हो सच त अहसास दंग रहिजी वेंदा हुआ ऐं ॻाल्हियूं दंग रहिजी वेंदियूं हुयूं। सिंध तोड़े हिंद में लखनि जे तादाद में हुनजा मुरीद आहिनि। साईं नूर मोहम्मद शाह जीलानी दरगाह नूर मोहम्मद शाह जीलानी जो गादी नशीन हो। साईं जन सचपचु त प्यार पंहिंजाइप ऐं मोहबतुनि जा उहे मीनार हुआ जे सदियुनि ताईं संस अक़ीदत ऐं एहतराम जा गुल दिलनि में ईअं फुटंदा रहंदा। साईं वक़्त जे सभिनी वैकरनि खे दुआउनि में बदिलाए जॾहिं मुरीदनि जे नाम कंदो हो सचपचु त वॾो फैज़ माणे वठंदियूं हुयूं दिलियूं संदन मन आगर मथां। मूंखे यादि आहे त कामारो शरीफ़ जे पटन ते जॾहिं बि वञणु थींदो हो साईं जिन जी दरगाह ते हाज़िरी भरे जॾहिं साईं खां दुआऊं वठी असीं सभई मुरीद मोटंदा हुआसीं त ॿेड़ा पार थी वेंदा हुआ। जेकी मंझि जान सो तारी तगे तुंहिंजे लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान अदल छुटा आन किचको फेरो फ़ज़ल जो। ऐं पोइ ईअं वक़्त जो गाॾो हलंदो रहियो। तमनाऊं ओभारियूं लहवारियूं थींदियूं रहियूं ऐं सदाई वक़्तु पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां विख वधाई आहे। हिकिड़े साल मां ॿिए साल मां बदिलजी वेंदड़ वक़्तु छा छा करे थो छा छा नथो करे। मल महमूद पली चयो आहे कई सिकंदर बादशाह खा ज़माना भेल गए कोन कंहिंदा ज़ोर चलिया कर इथां ई खेल गए माल माड़ियां लाल ॻाढ़ियां मार ताड़ियां से हले हंध खटोले तूल वियाणे कीन थे कंहिं बिले माल माया सिठ जाया चागई थो हथ ठले राज राणे थी निमाणे चढ़ रज़ाती रेल गए अॼु सुबाहू वाट वाहू यार तेॾे हिनदा तो जेॾे यार तेॾे रांदि खेॾींदे थे जुदा पान खावन सुर्खी लावन से लबां लाली सदा भन अज़ल किता दफ़न जा ख़ाक सिरगत तेल गए कई सिकंदर बादशाह खा ज़माना भेल गए। हे ज़माननि जो जान जेको कई सिकंदर कई बादशाह कई दीवाना कई फ़क़ीर कई गदागर सभिनि जान जो वारो वॼाए हलिया विया ऐं पोइ ईअं ही वक़्तु पंहिंजूं ज़ोराबरियूं ॾसींदो गुज़रंदो रहियो आहे। ऐं सचपचु बशीर भाउ त 24 डिसंबर 2020 जा उहे ॾींहं सच त ॾाढा ॾुखो ईंदड़ ॾींहं लॻा हुआ। डिसंबर जा 24 डिसंबर हुई 2020 जो ई साल असां सभिनी मुरीदनि जे लाइ वॾो ॾुखारो साल महसूसु थियो हो। 65 साल जी जमार में नेक शफ़ीक़ महिरबान असांजे इंतिहाई क़ाबिल एहतराम कामिल वली साईं नूर मोहम्मद शाह जीलानी हिन फ़ानी जहान मां अलविदा कयो हो।
लॾींदे लिबास जतन जेॾो ई कयो। सचपुर त दंग रहिजी पई हुई इहा ॻाल्हि त साईं वॾो औलिया वली थी गुज़रियो आहे। मुंहिंजी पीरी मुरीदनि सां हलण वारो शफ़क़त वारो अंदाज़ पंहिंजाइप भलारे भिटधणी चयो आहे त अलाह बचियार हिकिड़ो सूर्य ॿियो ॾातार, हू मारे मरदूदनि खे, हू अड़ियुनि जो आधार, जिनी मथे बार त ॿाहूं ॾियनि ॿुॾनि खे। वरी भिटाई साईं फरमाए थो त अलाह बचियार हिकिड़ो सूर्य ॿियो ॾातार, हू मारे मरदूदनि खे, हू अड़ियुनि जो आधार, जिनी मथे बार त ॿाहूं ॾियनि ॿुॾनि खे। ईअं अहसासनि जा इहे सभई पंथ हिन ॿुॾनि खे ॿाहूं ॾेई अॻिते गुज़ारिया हुआ। साईं नूर मोहम्मद शाह जिलानी साहिबु दरगाह पीर नूर मोहम्मद शाह जिलानी जो गादी नशीन हो। हुन पुॼाणा हाणे हुनजो फर्ज़ंद पीर अमीर अली शाह जिलानी गादी नशीन थियो आहे। 26 बहारूं माणींदड़ पीर अमीर अली शाह जिलानी सां बि साॻियूं अक़ीदो मोहबत ऐं पीरी मुरीद वारो रिश्तो अॼु बि बरक़रार आहे। पर सच त अॼु बि जॾहिं सांझ लड़े थी, पखी ॿाहिरि ॾे वरनि था, माल वथाण ॾे वरे थो, या का चांडोकी राति असांजे अछड़े थर मथां पंहिंजे हुस्नाक अहसासनि खे विछाए थी, त मूं मोमन अली समय खे सच त असांजो इंतिहाई क़ाबिल एतिराम मुर्शिद साईं नूर मोहम्मद शाह जिलानी ॾाढो यादि ईंदो आहे। अछड़े थर जा ई पट त उनजो हू साईं त हलियो वियो आहे कामारो शहर जे पटनि खे छॾे। पर सच त उन सां अक़ीदत ॾिनल ट्रैक ऐं मोहबतूं यादि अचनि थियूं, दिलि ज़ारो क़तार रोए थी। असां अॼु बि साईं जिन जी दरगाह पीर नूर मोहम्मद शाह जिलानी ते हाज़िरी भरण लाइ वञूं था, त साॻिया ई अंदाज़, साॻियूं पलटनाऊं, सचायूं, शफ़क़तूं ऐं मोहबतूं ऐं दुआऊं यादि थियूं अचनि। बसि वरी बि खन पल लाइ अखियुनि में लुड़क लड़ी अचनि था ऐं लतीफ़ सरकार जूं सिटूं थियूं यादि अची वञनि। लॾे विया त को मूंखे पटे वञणु पियो, प्रियांसंदे पट ते मन को ॾींहुं ॾिहाड़ो होए, वञी ॾिसां सो जो टिंगर ड्राए हलिया। ऐं उहो ई साॻियूं अछड़े थर ॻोठ गजनौर समाजो मोमिन अली समूं अॼु न ओता कुन में तालिब तमारीन आदेसी उथी विया, मड़ियूं मूं मारीन जे जीअ खे जियारीन से लाहु थी लॾे विया।